मुझा प्यारा कौमी कारकुनो जी सिंधु देश जी रबर आज़म साईं GM सैद आऊं सभिनी खे दसींदो हलां त मोहतरम बशीर खान कुरैशी वो सिंध जो सच्चो सपूत हुयो जे घर घर वनी घिचे वनी सिंध जे मसइलनि ख़ातिर सिंधी क़ौम खे गॾु कयो ऐं 23 मार्च ते कराचीअ जे अंदरि लखे करोड़ सिंधी गॾु करे सिंधु देश जी आज़ादीअ जो पैगाम आलमी दुनिया ताईं पहुचायो ऐं ही उहो महबूब भगवान साईं GM सैद जो सच्चो पैरोकार हो जे सिंध जे अंदरि कबीलाई झेड़नि खे ख़तमु कराइण जे लाइ हिकु बहितरीन किरदारु अदा कयो ऐं रहबर साईं GM सैद जा जेका उन्हनि खे पैगाम ॾेई क़ौमी तहरीक में शामिलु थियण जूं दावतूं ॾिनियूं ऐं सॼी दुनिया खे दसियो त पाकिस्तान जेको ठगीअ जो ठाव आहे उहो सॼी दुनिया जे लाइ हिकिड़ो ख़तरो बणिजी चुको आहे असीं बारूद जे ढेर ते वेठा आहियूं पर उन बारूद जे ढेर ते रहबर आज़म साईं GM सैद जो उहो सचो ई नज़रियो आहे जे सॼी दुनिया खे दर्स ॾिनो आहे फ़ुकराई जो ऐं जेको आहे सो ऐं मां तव्हांखे रसींदो हलां मोहतरम बशीर खान कुरैशी जेको आहे सो सिंध जी आज़ादीअ में हिकु बहितरीन किरदारु अदा कयो आहे ऐं सॼी दुनिया खे असीं ॾिसण था चाहियूं त साईं बशीर खान कुरैशीअ खे शहीद कंदड़नि खे इहा भुल आहे त हुननि बशीर खान कुरैशीअ खे शहीद करे साईं GM सैद जे नज़रिए खे दॿायो आहे पर ईअं न आहे साईं GM सैद जो नज़रियो असांजी दिलनि में क़ुरान जीअं समायल आहे ऐं साईं बशीर खान कुरैशीअ जी ॾसियल वाट ते हली ऐं असीं आज़ादी हेठि वठंदासीं ऐं आज़ादी